के ख़बर ॾींदा हलूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्ट अयाज़ अहमद सूह जी रिपोर्ट मुताबिक़ इकनॉमिक ज़ोन थाने जे हद ॻोठ टंडो नज़र अली जी रहवासण मुस्मात अनीला धीअ शकील खान मरी ऐं आबिद अली मरी प्रेस क्लब खैरपुर पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ॿुधायो त ॻोठ जो बाअसर वॾेरे अदनान खान मरी ऐं इकनॉमिक ज़ोन थाने जे पुलिस जीअण जंजाल करे छॾियो आहे। बाअसर वॾेरो अदनान मरी पुलिस ऐं हथियारबंद साण करे घर में दाख़िल थी चादर ऐं चौदीवारी जो तक़दुस पैमाल करे औरतुनि ऐं मर्दनि मथां तशद्दुद ऐं औरतुनि सां नाज़ेबा हरकत करे असांजे हिक ॼणे नबन खान मरीअ खे अगवा करे गुम करे छॾियो आहे ऐं घर में रखियल 75,000 नक़द बकरियूं सोना ज़ेवर मोटरसाइकिल चोरी करे विया आहिनि। बाअसर वॾेरे अदनान खान मरी खिलाफ़ इकनॉमिक ज़ोन थाने ते एनसी दाख़िल कराई आहे ऐं SSP खैरपुर खे वाक़े बाबति दरख़्वास्त पिणु ॾिनी आहे, पर खैरपुर पुलिस बाअसर ज़ालिम वॾेरे खां गरी रिश्वत वठण बैदि संदसि साथारी बणियल आहे, जंहिं सबबि वॾेरे जो असां मथां ज़ुल्म रोज़ जो मामूल बणियल आहे। प्रेस कॉन्फ्रेंस कंदड़नि IG सिंध DIG सखर समेत वस वारनि खां मुतालबो कयो आहे त थींदड़ ज़ियादतुनि जो नोटिस वठी बाअसर वॾेरे ऐं करप्ट पुलिस ऑफिसरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ फराहम कयो वञे। ॿी सूरत में पुलिस ऐं बाअसर जे ज़ियादतुनि ख़िलाफ़ SSP ऑफिस आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वेंदो। ज़ुल्म तो करे, ज़्यादतियूं तो करे, माण्हू तो कराया वठी थे। असां SSP ऑफिस भी अपील कई आहे, NC भी कराई आहे। ऐसे जो पाण ख़ुदि उनजो पुटु आहे धाड़ेल राजा बाबा मुंहिंजे के वठी विया आहिनि, उहो जो त 2 माण्हू मुंहिंजा खणी विया आहिनि अगवा करे। मुंहिंजो भाउ आहे वॾो आहे, उहो न बंदि नाक थो करे अदनान वॾेरो आहे टंडो नज़ली जो वकील बि आहे। असां ग़रीब नथा पुॼी सघूं, बराए महिरबानी असां